जेकॾहिं हाणे हाणे रेडियो सेट ऑन कयो त दिल जे गहराइनि सां अव्हांखे चऊं था भलीकार प्रोग्राम आईना एक्स चैनल अव्हांजो पंहिंजो FM 92 हाईवे अव्हांजो हमसफ़र वक़्त जो अहसास राति जा 10:54 ऐं हाणे प्रोग्राम में शामिल कयूं था अव्हांजो चूंड कयल ऐं तहरीर कयल ख़ूबसूरत मवाद मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत सनम ग्रुप लग बरोसर कॉलोनी खां साहिब खान बलोच शकील जान मेमन ऐं दिलबर दरिया खान भाईल जी चूंड कंडा मुंह पेरन में तोड़े लख लगन आंगर आंगूठी न मुड़े छिपूं पेर छिनन वींदे डांह पिरिन जुती जात न पाया। ॻोठ हाजी मुश्ताक गोरचाणी 10 मैल मोरी जे मुनवर अली गोरचाणी अल्ताफ हुसैन ऐं अकबर गोरचाणी ऐं तनहा यासीन खान पालारी जी चूंड कयल शाइरी सिज सजण जे शहर में हलजां पीरीअ खे असांजा सलाम चइजां पीरीअ खे तूं ईअं ई चइजां तो बिन जीवन ज़हर लगे थो ज़हर बराबर पहर लगे थो तो बिन जीवन ज़हर लगे थो। केटी बंदर ॻोठ हाजी अबू बकर समूह जे अरमान रसूल बख्श समूह जी चूंड कयल अलाए त कंहिंजी ये शाइरी कसम खाई कुर्ब जा तोजे कौल कया ऐं सिटूअनि न्याज़ पिताफी जूं कसम खाई कुर्ब जा तोजे कौल कया न्याज़ मोहम्मद पिताफी खे चुमदे तो चया विसरी से विया तोखे ई तुंहिंजा वाइदा। ॻोठ मोहम्मद सुमार जूणे जो जे गुलाम मुस्तफ़ा जूणे जो जी चूंड कयल अलाए त कंहिंजी शाइरी उॾरियूं मुर्कूं साण करे सभु गीत गॾु पाण करे हली बि अचबो मिली बि वञबो सभई सचायूं करे सजायूं गॾु वक़्त सां खणी आङरियूं जियारे बि अचबो सारे बि अचबो क़ैद ज़मानू घारे बि अचबो कोहें पिरी पघारे बि अचबो। ॻोठ सरदार मुटके खान पालारी जे तनहा यासीन खान पालारी अली अकबर गोरचाणी ऐं ज़हीर जान गोरचाणी जी चूंड हिन देश में दांह सवा दीवानू हले थो प्याकन जे प्यार जो पैमानू हले थो कहिड़ी तमीज़ इंसानियत ऐं हवानियत जी हाजत जो भी त हितड़े ई निशानू हले थो सबक सुलह जो सिखंदो रहे थो हर हंधि सभु को कूड़ जहिड़े सच जो पियो बहानू हले थो। सिंधराणी जे शहर टंडे बागे जे डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडे लिखियो अंबन जे बूर ते छणदड़ चांडोकिन जे नूर जो कसम त ही दिलनि जा पूर बजीब पूर हूंदा आहिनि ॻोठ घिटिन में विञाइजी वियल पंहिंजे ॿारोतण जूं ॿ चार ॻाल्हियूं भले ई पाण सार जे सुफ़न ते लिखण खां पहिरीं घड़ी पल अखियूं हिक जाइ ते अटकाए को थधो साह भरींदा हुजूं पर अंदर जे वण मां उॾामदड़ ही सर्द साहनि जा वलर चेटी मुंद जे हिन चाह ते इहो चई वेसाह ॾियनि था त माण्हू विछड़ी वेंदा आहिनि पर यादूं नाहिनि विछड़ंदियूं भले ई खणी विछोड़नि खां तंग थी कॾहिं पाण इहो बि चयो हुजे त हू मिले त चई ॾियूं तो सवा जीअणा मरण खां मथे समुंड में ॿुॾल जीअं वरण खां मथे पर भिटाई जी सिटाब आंगर उभी करे थी त ॻोल्हियां ॻोल्हियां मलाहां शाल म मिलां होत। ऐं इहा सिट बि मतां विसारियो अखियूं किन अखियुनि जे पुठियां रुली वेंदियूं आहिनि इहा का नई ॻाल्हि न आहे पर दिलियूं जॾहिं बि दर्द जे रिणनि में रुलंदियूं आहिनि त अंदर जी दुनिया में बेचैनी जी खिज़ां लही ईंदी आहे वाटूं मुसाफ़िर पेरनि जा निशान नाहिनि संभाले सघंदियूं पर गाह लुणदे ॾांटे सां वढियल हथनि जहिड़ो विछोड़ो जॾहिं दर्द ॾेई वेंदो आहे त पोइ निशान उमिरि भर लाइ रहिजी वेंदा आहिनि ऐं पोइ कंहिं शाइर जे अहसासनि जा ई नज़म बि जुड़ी पवंदा आहिनि त पुराणे इश्क खे ओढे उमाणे रूह माज़ी में ॿ टे पल सांझ सां वेही उतरजी हीर ताज़ी में कॾहिं तो सोचियो आहे त वणजारी सियारे जे बदन खे वास कहिड़ो आहे अचे थो अण सुञाणू थी उहो अहसास कहिड़ो आहे उहो अहसास जंहिंसां ॼण प्री माण्हू जे मन जी पुराणी माइटी आहे लॻे थो लाड़ जी गोहिल रुगो उन में मिटी आहे नरेड़ी जूं निमाशामूं समूरियूं थियूं ॿुॾनि उन में दिगोशूं नीरगी आड़ियूं पखेड़ियो पर उॾनि उन में मुहाणे जे पखे मां ॼण मुहाणी जो लियो आहे उहो अहसास कहिड़ो आहे कॾहिं तो सोचियो आहे धनारनि जो चवणु आहे ॾखण जे ॾूर वादीअ में टिड़ियल को गुल सिणीअ जो आहे चुनी में अधु ढकियल चहिरो धनारण नाचणीअ जो आहे तड़नि ते का भगल आरस बड़नि ते उस जियां आहे तड़नि ते का भगल आरस बड़नि ते उस जियां आहे ककोरियल रुत सां कोयल जी डिघी सुसपुस जियां आहे मिठी जे मंज़रनि झूमी अखियुनि ते ओढियो आहे इहो अहसास कहिड़ो आहे कॾहिं तो सोचियो आहे खजीअ जे वण मथां वेठल पखी परदेस जो आहे तराई ते अछो पाछो पिरीअ जे वेस जो आहे
धननि पोयां धनारनि जे कयल कंहिं ॻाल्हि जहिड़ो आहे, ऋणनि जे कर्क वारीअ ते हरण जे छाल जहिड़ो आहे। ज़माननि खां ज़मीननि ते सफ़र में सिरजियो आहे, उहो अहसासु कहिड़ो आहे, कॾहिं तो सोचियो आहे। कॾहिं तो सोचियो आहे त वणजारी सियारे जे बदन खे वास कहिड़ो आहे। अचे थो अण सुञाणू थी, उहो अहसासु कहिड़ो आहे, उहो अहसासु कहिड़ो आहे।